वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मोदी जी भारत में जेको कुछ थी रहियो आहे उहो ख़ौफ़नाक आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे ट्वीट में चयो आहे त गैर मुस्तहकम क़यादत जे करे भारतीय मुआशरो इंतहाई तेज़ी सां ज़वाल पज़ीर थी रहियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मोदी जी भारत में जेको कुछ थी रहियो आहे उहो इंतहाई ख़ौफ़नाक आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में चयो आहे त गैर मुस्तहकम क़यादत जे करे भारतीय मुआशरो इंतहाई तेज़ी सां ज़वाल पज़ीर थी रहियो आहे। फवाद चौधरी चयो त ॿिए लिबास जियां हिजाब पाइण बि ज़ाती च्वाइस आहे। शहरियुनि खे उन जी आज़ादीअ जो हक़ हासिल हुजणु घुरिजे। अहम ख़बर अवां खे ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मोदी जी भारत में जेको कुछ थी रहियो आहे उहो ख़ौफ़नाक आहे। समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त गैर मुस्तहकम क़यादत जे करे भारतीय मुआशरो इंतहाई तेज़ी सां ज़वाल पज़ीर थी रहियो आहे। फवाद चौधरी चयो त ॿिए लिबास जियां हिजाब पाइण बि ज़ाती च्वाइस आहे। शहरियुनि खे उन जी आज़ादी हुअणु घुरिजे।